सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर धमतरी जी आहे जेका श्री झूलेलाल चालीहे महोत्सव जी धूम मचाए थी। धमतरी में श्री चालीहे महोत्सव जी मौज, साईंअ जा जयकारा, धूणी पलव अरदास हली रही आहे। 29 अगस्त 2019 विस्पत वार जे ॾींहुं धमतरी में श्री राम धुनीअ जो आयोजन झूलेलाल ग्राउंड में राति 7 खां 9 वॻे ताईं भॻवान श्री राम जो नाम जपियो वियो ऐं भजन मंडलीअ द्वारा माहौल खे गीतनि सां सजायो वियो। त कार्यक्रम में उपस्थित हुआ माण्हू विष्णु गहलेरे, मनु गांधी, रितेश शर्मा, महेश महावर, मनीष गौरी सागर, निर्मलकर, पिंटू ध्रुवे, दीपक चौबे, अशोक फौजदार, प्रेमजी गोरी, राजेश यादव, विष्णु दयाल, हरेश, किशोर चारवानी, संतोष चावला, बंटी जसवानी, जगू केलवानी, मुकेश चावला, हरेश खटवानी, तुलसी, हिंदुजा जयराम वाधवानी। धमतरी जी हिन ख़बर खे शेयर ऐं लाइक कयो ऐं सिंधियत खे वधायो। असांजो चैनल सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल, जय श्री राम।